दोस्तों छा हाल आहे। दोस्तों अॼु असां ॻाल्हाईंदासीं यकीन जी क़ुवत सां अव्हां कामयाबी कीअं था माणे सघो। कामयाबीअ जो मतिलबु आहे अनेक हैरत में विझंदड़ मुस्बत शयुनि जो पधिरो थियणु। कामयाबीअ जी मायना आहे ज़ाती ख़ुशहाली, हिकु उम्दो घर, तफ़री, सैर सयाहत, नयूं नयूं शयूं, मुआशी तहफ़ुज़ ऐं पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि फ़ाइदा ॾियणु। कामयाबीअ मां कुझु माण्हू ही मुराद वठंदा आहिनि तहसीन ऐं सरवाणी हासिल करणु, यानी लीडरशिप हासिल करणु, पंहिंजे कारोबार खे ॿियनि जी भेट में अॻिते वधाइणु ऐं समाजी ज़िंदगीअ में को मक़ाम माणणु। कुझु माण्हुनि मुताबिक़ कामयाबीअ जो मतिलबु आहे आज़ादी, परेशानियुनि खां छुटकारो, ख़ौफ़ ऐं डप खां निजात, अहसासे महरूमीअ खां आजपो ऐं नाकामीअ खां आज़ादी। कुझु माण्हुनि मुताबिक़ कामयाबीअ मां मुराद आहे ज़ाती इज़त, लगातार ख़ुशियूं माणणु ऐं मुतमइन ज़िंदगी। वधीक इन्हे क़ाबिल हुजणु त जिन माण्हुनि जो अव्हां ते दारोमदार आहे उन्हनि लाइ घणो कुझु करणु। कामयाबीअ जो इहो मतिलबु बि वरितो वेंदो आहे त ज़िंदगीअ जो मक़सदु हासिल करे वठणु। हाणे हर इंसान जी ज़िंदगीअ जो मक़सदु मुख़्तलिफ़ थी सघे थो। हर इंसानु कामयाबी चाहे थो, पोइ उहो कहिड़ो बि मक़सदु छो न हुजे। हर को सुठी ज़िंदगी बि गुज़ारणु घुरे थो। को बि शख़्स पंहिंजी ज़िंदगी ॾुखी ऐं मामूली गुज़ारणु नथो चाहे। को बि ॿिए दर्जे जो अहसासु नथो करणु घुरे। हू अहिड़े अहसास खे पाण खां परे धिकणु थो घुरे। कुझु अमली तौरु कामयाबु माण्हू पंहिंजे फ़हम जी तामीर कंदा आहिनि ऐं इहे बाइबल जो हवालो ॾींदे चवंदा आहिनि त यकीन जी क़ुवत ॾूंगर बि ॾारे सघे थी। यकीन करियो, पके पुख़्ते यकीन करण सां अव्हां बि ॾूंगर ॾारे सघो था। हा, अव्हां बि ॾूंगर ॾारे सघो था। घणा माण्हू इन ॻाल्हि ते वेसा नाहिनि रखंदा त उहे जबल, धोॾे या ॾूंगर ॾारे सघनि था। इन करे नतीजतन इहे माण्हू ईअं करे ई नथा सघनि। शायदि अव्हां कंहिं मौक़े ते कंहिं ॿिए खां चवंदे ॿुधो हुजे त बेवकूफ़, तूं छा थो सम्झी त तूं जबल खे धोॾे सघीं थो। रुॻो ईअं चवण सां पहाड़ धुरी सघे थो छा? इहो त नामुमकिन आहे। जेके माण्हू ईअं सोचींदा आहिनि त उहे पंहिंजे यकीन खे धोॾींदा आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त इहे जबल खे धोॾण जी ख़्वाहिश ई कोन था रखनि। अव्हां जेकॾहिं पाण मंझि आला क़िस्म जे फ्लैट वठण जी ख़्वाहिश कोन था रखो, या वरी 5 बेडरूम वारे घर जी जेको 4 बाथरूमनि सां गॾु हुजे, या घणी आमदनीअ जी ख़्वाहिश नथा करे सघो, त पोइ तव्हां पंहिंजो पाण में क़ाइदानी सलाहियत बि उजागर नथा करे सघो। पर यकीन जी क़ुवत सां अव्हां जबल बि धोॾे सघो था त अव्हां कामयाबी बि माणे सघो था। अॻिते कीअं कामयाबियूं माणबियूं, इन ते अॻिते ॻाल्हाईंदासीं, पंहिंजी अॻिली वीडियोज़ में ॻाल्हाईंदासीं। असांखे फीडबैक ज़रूरु ॾींदा, असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब बि ज़रूरु कंदा। इन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि क्लिक कंदा त जीअं असांजा ॿिया प्रोग्राम तव्हां ताईं बिना कंहिं रुकावट जे पहुची सघनि। सो गाइज़, असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। फिलवक़्तु मोकिलाणी कान्हे, वरी मिलंदासीं। दोस्तों छा हाल आहे। दोस्तों अॼु असां ॻाल्हाईंदासीं यकीन जी क़ुवत सां अव्हां कामयाबी कीअं था माणे सघो। कामयाबीअ जो मतिलबु आहे अनेक हैरत में विझंदड़ मुस्बत शयुनि जो पधिरो थियणु। कामयाबीअ जी